ईद नमाज खां अॻे ग़रीबनि मिस्कीननि हक़दारनि जे लाइ फितरानो अदा करे छॾियो, छो त फितराने जो मक़सदु ई हो आहे त तव्हांजे ॾिनल इमदाद मां ग़रीब मदद वठी पंहिंजी ईद मल्हाइनि। पर जे तव्हां ईद खां बाद ॾींदो त पोइ ईद खां पोइ कपिड़ा कहिड़े कम जा? हो मिस्कीन त खणी पैसा ज़रूरत वारा तो जॾहिं ॾींदेसि तॾहिं वठंदो, पर उनखे ईद ते कम न आया त मज़ो न आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांजे लाइ कानून मुक़ररु फरमायो आहे फितराने ॾियण जो, उन में इहो राज़ ऐं हिकमत रखियल आहे त तव्हां उन ग़रीबनि जी मदद कयो, मिस्कीननि जी मदद कयो, हक़दारनि जी मदद कयो, फितरानो तव्हां अदा कयो त जीअं उहे बि तव्हां सां ईद जे ख़ुशियुनि में भाईवार थियनि। अलाह पाक जल जलालहू अमन वालू शल असांखे इहा तौफ़ीक़ नसीब फरमाए। घर जे मालिकनि जे मथां फितरानो ईद नमाज़ खां अॻे अदा करणु वाजिबु आहे, ज़रूरी आहे। उन मां फ़ाइदो इहो ई आहे, हिकु त तव्हांखे रमज़ान जे महीने में अजुर थींदो, छो त जेकॾहिं ईद खां पोइ ख़ैर ॾींदो त रुपए जो रुपयो, पर जे रमज़ान में तव्हां उहो रुपयो ॾेई छॾींदो अलाह जे राह में त 1 रुपए जा 70 रुपया, छो त रमज़ान में सवाब 70 गुना ज़्यादा हूंदो आहे। तंहिंजे करे ॾियणो त अॻे बि आहे पोइ बि आहे, तंहिंजे लाइ बहितर आहे त अदायगी अॻे करे छॾियो। अलाह से जल जलालहू अमन वालो शल तव्हां असांजी इबादत मंज़ूर फरमाईंदो।